नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारा सुमरो नज़र विजनासी ख़ास खबर। कौमी असम्बली जो इजलास अॼु थींदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते बहस कयो वेंदो। कौमी असम्बली जे इजलास खां अॻु मुख़ालिफ़ धुर जे पार्लियामानी पार्टी जो बि इजलास थींदो। कौमी असम्बली जे इजलास जी हिकमत अमली जोड़ी वेंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान सियासी कमेटी जो अॼु ॿीहर इजलास तलब करे वरितो। बेतमादी रिथ कौमी असम्बली जे इजलास तोड़े ॿियनि मामलनि ते वीचारियो वेंदो। PPMN जाम अब्दुल करीम ॾे वापसि पहुची वियो। जाम अब्दुल करीम वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटकास्ट कंदो। SSP मलीर चवे थो जाम करीम अदालत मां हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कराई आहे। MQM बाज़ाब्ता तौर हुकूमत खां धार थियण मुख़ालिफ़ दर जो साथ ॾियण जो ऐलान करे छॾियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान अक्सरियत विञाए वेठो। गॾियल अपोज़िशन पारां इस्तीफ़ा जो मुतालबो। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी जो चवणु आहे त सियासी मफ़ादनि बदिरां पाकिस्तान जे मफ़ाद खे तरजीह ॾिनी। इन हाउस तब्दीली में अपोज़िशन जो साथ ॾियण लाइ तयारु आहियूं। दुआ आहे त तब्दीली अवाम में बि तब्दीली आणे। अपोज़िशन लीडर शहबाज़ शरीफ़ वज़ीर आज़म खां इस्तीफ़ा जो मुतालबो कंदे चयो त इमरान ख़ान उहिदो छॾे नई रिवायत क़ाइमु करे। बिलावल भुट्टो ज़रदारी चवे थो वज़ीर आज़म अक्सरियत विञाए चुको। फौरी तौरु इस्तीफ़ा ॾिए या क़ौमी असम्बली में पंहिंजी अक्सरियत साबित करे। शहबाज़ शरीफ़ जल्द मुल्क जो नओं चूंडियल वज़ीर आज़म हूंदो। मौलाना फज़ल रहमान जो चवणु आहे त इमरान ख़ान जी कहिड़ी हैसियत आहे जो संदसि ख़िलाफ़ आलमी साज़िश थींदी। पीपल्स पार्टी ऐं MQM विच में लिखत में मुआदे ते बि सयूं थी वियूं। MQM जे वफ़ाक़ी वज़ीरनि अमीन अल हक़ ऐं फ़ारूक नसीम इस्तीफ़ा ॾेई छॾी। पीपल्स पार्टी ऐं MQM विच में थियल मुआदे जा तफ़सील साम्हूं अची विया। ॿिन्ही पार्टियुनि विच में 12 नुक़्तनि ते बदल मुआदो थियो। कॉपी आवाज़ TV हथ करे वरिती। मुआदे मूजिबि पीपल्स पार्टी लोकल गवर्नमेंट एक्ट में तरमीम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जी रोशनी में कंदी। एक्ट में तरमीम 3 ॾींहं अंदरि थींदी। MQM जी सिफ़ारिश ते कराची जो एडमिनिस्ट्रेटर सियासी मुक़ररु कयो वेंदो। MQM खे सिंध में कोटा तहत 40% नौकरियूं मिलंदियूं। सिंध जो चीफ सेक्रेटरी ऐं IG सिंध बि MQM जी मुशावरत सां मुक़ररु कयो वेंदो। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही पार्टियुनि विच में थियल मुआदे तहत एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाब जल्द इस्तीफ़ा ॾींदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां फ़ौजी क़यादत जी अहम मुलाक़ात। ज़रियनि मूजिबि आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा ऐं DGISI लेफ्टिनेंट जनरल नदीम अंजुम वज़ीर आज़म सां मुलाक़ात कई। पाक फ़ौज जे पेशवराणे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुबैना ख़त वारे मामले ते पार्लियामेंट जे क़ौमी सलामती कमेटी जो इजलास बि जल्द घुराइण जो इम्कान। सिक्योरिटी फोर्सिस ख़ैबर पख्तूनख्वा जे इलाइक़े टोनक में दहशतगर्दनि जी दाख़िल थियण जी कोशिशि नाकाम बणाए छॾी। 3 दहशतगर्द मारिजी विया। फायरिंग जी ॾे वठि में पाक फ़ौज जा 6 जवान बि शहीद। शहीदनि में नुशर फ़िरोज़ वासी, मेजर शेर मोहम्मद ख़ैरपुर वासी, 39 वरनि जो नायब सूबेदार ज़ुबैर, रावलपिंडी वासी हवालदार सुहेल, टंडो अलायार जो लासनाइक ग़ुलाम, ख़ैरपुर वासी 32 वरनि जो सिपाही मिस्कीन अली ऐं सखर वासी सिपाही मीर मोहम्मद शामिल। ISPR जो चवणु आहे त